अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी जे प्रोग्राम डिबेट सां गॾु मां आहियां अॼु मेज़बान फयाज़ नायच ऐं मूंसां गॾु हिन वक़्तु ॿ सीनियर सहाफ़ी ज़ुहैब ज़रदारी साहब ऐं नसीर गोपांग साहब गॾु आहिनि, जॾहिं त कुझु देरि में असांखे शाहीन कुरैशी साहब बि जॉइन कंदा। ऐं मौज़ूअ गुफ़्तगू यकीनी तौर ते इहो ई आहे त मुल्क जा ॿ आइनी इदारा जेके आहिनि यानी पार्लियामेंट ऐं सुप्रीम कोर्ट हिक ॿिए जे बिल्कुलु आम्हूं साम्हूं अची विया आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे, ॿिए तरफ़ असांखे नज़र अचे थो त सुप्रीम कोर्ट जेका आहे उहो मुकमिल तौर ते असांखे डिवाइडेड नज़र अचे थी पई। इहो मौज़ू गुफ़्तगू कंदासूं। अॼु हिकु तरफ़ जेको आहे 8 रुकनी बेंच अदालत जे अंदरि कार्रवाई ॿुधणी जी जेका उहा कार्रवाई हली। ॿिए तरफ़ असांखे नज़र आयो त क़ौमी असेंबली जे अंदरि जेका आहे उहो क़रारदाद हिकु दफ़ो ॿीहर इतफ़ाक़ राय सां अक्सरियत राय सां मंज़ूरु कई वई, जंहिंमें इहा बेंच टोड़ण जो 8 रुकनी बेंच तहलील करण जो टोड़ण जो मुतालबो कयो वियो ऐं इहो चयो वियो त सुप्रीम कोर्ट पारां पार्लियामेंट जे कमनि में बार बार जी मुदाख़लत ते उन्हनि जेको ऐवान खे जेको आहे उनखे तमामु घणी ॻणती जो इज़हार ऐवान कयो ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे इहो चयो वियो त हीअ जेका आहे पार्लियामेंट ई कानून साज़ी ऐं इंसाज़ी कंदड़ इदारो आहे, उनखां इहो इख़्तियार नथो पुरे सघिजे। इहे डेवलपमेंट्स पंहिंजी जाइ ते, पर ॿिए तरफ़ जस्टिस मज़ाहिर अली अकबर नक़वी जे ख़िलाफ़ु जेको आहे इस्लामाबाद बार काउंसिल पारां सुप्रीम जुडिशल काउंसिल में दरख़्वास्त पिणु दायर कई वई आहे, पर उहो हिन बेंच जो हिसो बि आहे जेका हिन वक़्तु अहम वधे थी पई। सुप्रीम कोर्ट जेको आहे इन केस जी 8 रुकनी बेंच जेको आहे वज़ीर आज़म सदर ऐं ॿियनि खे जेको आहे नोटिस जारी करे छॾिया आहिनि ऐं ईंदड़ हफ़्ते जेको आहे ॿुधणी रखी वई आहे। इहे अॼोके प्रोग्राम जा मौज़ू हूंदा हुआ। उन सां गॾोगॾु पाकिस्तान पीपल्स पार्टी जो पारां इनिशिएटिव जेको हुयो उन खे अमली जाम जो उन जी हिकिड़ी अमली शक्ल अॼु साम्हूं आई। पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको मुल्क जे वसी तर क़ौमी मफ़ादनि लाइ हिकिड़े ग्रैंड नेशनल डायलॉग जी ॻाल्हि कई हुई, उन लाइ अॼु जेका 8 रुकनी कमेटी ठाही वई आहे, यूसुफ रज़ा गिलानी, कमर ज़मान कारा ऐं नवीद कमर साहब उनजा मेंबर आहिनि। उहे जेको आहे सियासी धुरियुनि सां ॻाल्हाईंदा ऐं इतफ़ाक़ राय जे सिलसिले में धुरियुनि खे क़ाइल करण जी कोशिशि कंदा। इहे आहिनि अॼोका मौज़ू, उन ते गुफ़्तगू कंदासूं। जी नसीर गोपांग साहब, गुफ़्तगू जी शुरूआति तव्हां खां कयूं था। फयाज़ साहब, बिल्कुलु पाण ते ईंदासीं जेको कुझु पार्लियामेंट में थियो या सुप्रीम कोर्ट में थियो, पर ताज़ा जेका अपडेट आहे कुझु देरि पहिरियां जी, त हुकुम इम्तना मतिलबु हिकिड़ो अञा कानून ठहियो ई कोन्हे, उन ते अमल दरामद खे रोकण जे हवाले सां सुप्रीम कोर्ट जेको आहे हिकिड़ो 8 सुफ़नि ते मुश्तमिल जेको आहे उहो हुकुम बि जारी करे छॾियो आहे, जेको माना वॾो हिकिड़ो अलार्मिंग आहे। पाण ॻाल्हि ॿोल ते यको कंदा पिया चऊं त ॿ जेके इदारा आहिनि उहे आम्हूं साम्हूं अची विया आहिनि। टकराव हीअ त टकराव खे ॿिन्ही उन्हनि तेज़ करे छॾियो आहे, जीअं चइजनि त इंतिहा जी लेवल ते। सो कुझु देरि पहिरियां मूं ॿुधो पिए जेके सीनियर कानूनदान आहिनि उहे चवंदा पाकिस्तान जी जेका ही 75 साल तारीख़ आहे उन में किथे बि अहिड़ो मिसाल कोन थो मिले त अञा हिकिड़ो कानून ठहियो ई कोन। उनखां पहिरीं अवां हिकिड़ी हम ख़्याल जजनि जो बेंच ठाहे छॾियो ऐं उनखां पोइ अॼु उन ते फ़ैसिलो बि अची वियो त सुभाणे जॾहिं इहो नओं जेको कानून ठहियो आहे, अॼु ॿीहर हिकु भेरो ॿीहर पार्लियामेंट मां उनजी मंज़ूरी थी ऐं 10-15 ॾींहंनि अंदरि उहो कानून थी वेंदो, त सुप्रीम कोर्ट खे एॾी उजलत आहे, तकड़ आहे जो उन्हनि अॼु ई हुकुम इम्तना जो आई डोंट नो कि सिंधी वर्ड छा थींदो, त मतिलबु उन ते अमल दरामद खां पहिरियों ई उन्हनि हिकिड़ो फ़ैसिलो ॼण त अॼु ॿुधाए छॾियो आहे, जंहिं ते तमामु घणनि ख़दशनि जो इज़हार थिए पियो सीनियर जजनि जे तरफ़ां, हुकूमत जे तरफ़ां, त भई हीअ छा आहे। ऐं उन्हनि हिकिड़ो मिसाल ॾिनो आहे त एनआरओ जो जेको केस हो सुप्रीम कोर्ट अॼु जे हिन हुकुम इम्तना में उहो ॼाणायो आहे, त उन केस में बि ईअं थियो त हिकिड़ो कानून ठहियो ई कोन्हे, अवां अॻु में ई हिकिड़ो फ़ैसिलो करे था छॾियो, उन ते डायरेक्शन ॾेई था छॾियो त इन ते अमल दरामद न आहे करणु। ॾाढो जेको हिकिड़ो अलार्मिंग आहे, जेको इहो साबित करे थो, जीअं पाण पहिरीं इहो चयोसीं पिए जस्टिस काज़ी फ़ाइज़ सां जी मुलाक़ात थी या चीफ साहब सां, ऐं ॿियो जेके बेंच ठहनि पिया या ही पॉलिटिकल महाज़ ते ॻाल्हियुनि जो ऑप्शन, इमरान ख़ान जो कल्ह इहो बयानु त आइन जी बालादस्ती लाइ उहो हर प्लेटफॉर्म ते या ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में वेहण लाइ तयारु आहिनि, त उनखां पोइ हिकिड़ी उमेद पैदा थी वई त शायदि हाणे मामला सेटल थियण लाइ वञनि पिया। पर हीअ त जीअं पाण बार बार चऊं था त जजनि जी या कोर्टुनि जी जेका ईगो या अना न हूंदी आहे, पर हीअ हाणे शयूं वाज़े थींदियूं पियूं वञनि, माना इन लेवल जी ॿराइब चइजे, जल्दबाज़ी चइजे, तकड़ चइजे। जीअं गुज़िरी असां ॻाल्हायोसीं पिया त ज़ुहैब ज़रदारी साहब बि इहो जुमिलो चयो ऐं शाहीन कुरैशी साहब बि, हिकिड़ो ॿार अञा ॼमियो ई न आहे, अवां चओ त हीअ नानी मुहान टिया, हिकिड़े कानून हिकिड़ो मंज़ूरी कोन थियो, हिकिड़ो त उन ते बेंच ठही वई, जंहिं ते अॼु सॼे मुल्क में मां ॾिठो त सीनियर वकीलनि पाकिस्तान बार जे प्लेटफॉर्म तां एहतजाज बि कयो, पार्लियामेंट उनखे रद्द कयो,
पर उन जो नतीजो इहो आहे त सुप्रीम कोर्ट बि पंहिंजी इंतिहा ॾेखारे छॾी आहे त उन्हनि हिकिड़ो फ़ैसिलो ॾियण त ॿुधाए छॾियो आहे त उन ते अमल ई न थींदो। आपको मेरी आवाज़ आ रही है? कुरैशी साहब आपको आवाज़ आ रही है? ज़ोएब ज़रदारी साहब तव्हांजा इब्तिदाई कमेंट्स हिन सॼी सूरत हाल ते। मज़िया फैज़ साहब, हर रोज़ हिकिड़ी नई सूरत हाल साम्हूं अचे थी पई ऐं ॿई इदारा जेके आहिनि से हर रोज़ पंहिंजा नवां जेके आहिनि से क़दम खणी रहिया आहिनि। अॼु जहिड़े हिन तरफ़ जॾहिं सुप्रीम कोर्ट इन जी ॿुधणी करे रही हुई इन प्रैक्टिस एंड प्रोसीजर बिल जे हवाले सां, त पार्लियामेंट वरी जेको इलेक्शन वारो मामिलो आहे उन ते बि करारदाद बाणे रही हुई ऐं बल्कि जेको 21 अरब रुपया फंड्स जारी करण वारी जेका समरी आहे या जेका रिपोर्ट आहे या जेका बि तजवीज़ आहे उनखे बि रद्द करे छॾी आहे। त ॿई ऐवान जेके आहिनि, ॿई जेके इदारा आहिनि उहे हाणे हिक ॿिए जे साम्हूं अची रहिया आहिनि। बाक़ी जेतिरे क़दुरु ॻाल्हि पाण कंदासीं सुप्रीम कोर्ट जी, त कल्ह बि असां इहा ॻाल्हि कई ऐं हाणे बि मां इहा ॻाल्हि पियो कयां इहा ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे त पाकिस्तान जी अदलिया जी तारीख़ में इहो पहिरियों भेरो थियो आहे त को कानून अञा जॾहिं ठहियो ई कोन्हे। ऐं कानून ॾिसो न, रुॻो ईअं कोन्हे त को सदर जी सही हुन में को ज़रूरी हूंदी आहे सदर हिकिड़ो दफ़ो वापसि करे सघे थो, ॿियो दफ़ो जॉइंट सेशन मां उहो वरी बिल जॾहिं वापसि वियो आहे, हाणे 10 ॾींहंनि ताईं पियो हुजे हा त उनखां पोइ इहो ज़रूरी कोन्हे त 11 ॾींहं ते हू इम्प्लीमेंट थींदो आहे। न, उहो कानून सॾिबो ई तॾहिं जॾहिं गज़ेट में शामिलु थिए, ऐं जॾहिं गज़ेट में शामिलु थींदो आहे त उन बुनियाद ते तव्हां कोर्ट में वञी ॻाल्हायो था। पर हीअ अॻुवाट ई उन्हनि शयुनि ते ऐं उनमें जेका हिकिड़ी शइ अहम जेका मामिलो आहे उहो इहो आहे त भई पार्लियामेंट जेको आहे उहो उनजे प्रोसीजर में इन्वॉल्वमेंट नथी करे सघे या सुप्रीम कोर्ट जा जेके मामला आहिनि उन में मुदाख़लत नथी करे सघे। त हीउ जेको आहे सुप्रीम कोर्ट जे त कंहिं बि मामले खे पावर्स खे न घटाए वियो आहे न वधाए वियो आहे, बल्कि चीफ जस्टिस जे हवाले सां ॾिसो न, कानून ऐं आइन में बि सुप्रीम कोर्ट जो लफ़्ज़ लिखियलु आहे, चीफ जस्टिस जो लफ़्ज़ न आहे लिखियलु। त चीफ जस्टिस जा जेकॾहिं पावर शेयर पिया थियनि उहे शेयर थी बि ॿिनि सीनियर जजनि वटि पिया वञनि। त उन वक़्त में मुंहिंजे ख़्याल में साहब वक़फ़ो वठूं था पोइ चीन गुफ़्तगू अॻिते वधायूं था। नाज़रीन सां गॾु जुड़ूं था वक़फ़े खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू हलंदड़ आहे मुल्क जे सियासी मंज़रनामे ते जेके ॿिनि आइनी इदारनि जे विच में जेका झिकताइण वारी सूरत हाल आहे। सुप्रीम कोर्ट हिकु तरफ़ पंहिंजे मोर्चे ते हिकु तरफ़ मोर्चा बंदि थियल आहे त ॿिए तरफ़ जेका असांजी पार्लियामेंट आहे उहा बि शायदि पहिरियों दफ़ो बिल्कुलु जेको आहे मूड में आहे त जेको आइन जो असल रूह आहे ऐं उन मुताबिक़ जेका पार्लियामेंट जी सुप्रीमेसी आहे उन खे जे हवाले सां पार्लियामेंट हिन भेरे बिल्कुलु बीठी आहे पंहिंजे हुन ते। कुरैशी साहब, आप किस तरह देखते हैं ये जो आज की डेवलपमेंट्स हुई हैं दोनों तरफ से? मैं अपना फैयाज नाइक साहब, मैंने बचपन में एक राजेंद्र सिंह बेदी साहब का अफसाना भी पढ़ा और उस किताब का नाम भी कोफ जली था। तो मैं ये कहूँगा कि जो आज मुल्क की पार्लियामेंट और आला अदालत का जो ये मामला चल रहा है, तो मैं ये समझता हूँ कि पार्लियामेंट की कोफ अंदर ही आइन के उस नौमौलूद बच्चे को जो कौमी असम्बली और सेनेट के निकाह के नतीजे में जन्म ले रहा था, उसका एबॉर्शन किया जा रहा है और आइन और पार्लियामेंट मौत के खतरे से दो चार है। और इसमें अताइयों के हाथ में मामला है और इस बच्चे के साथ दाइयों का काम वो लोग अदा कर रहे हैं जो धरती होगी माँ के जैसी और इस तरह की बातें करने वाले थे। हमारे मुल्क के अंदर सबसे बड़ा इदारा जो मुंतखब इदारा है पार्लियामेंट, उसको मन मर्जी करते हुए पिक एंड चूज के और कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट के तहत बेंच बनाकर आज रात को जो है ऐसे स्टे ऑर्डर दिए जा रहे हैं कि जैसे किसी बच्चे की पैदाइश से पहले ही उसकी पैदाइश का स्टे ऑर्डर जो है जारी कर दिया जाए। ये बड़ी बदकिस्मती है कि पाकिस्तान के सीनियर जज हजरात, पाकिस्तान की बार एसोसिएशन, पाकिस्तान का इंटेलिजेंसिया ये कह रहा है कि मुल्क के अंदर ये जो खींचातानी हो रही है, इसमें शुरू में भी कहा गया कि फुल बेंच बना दें, लेकिन मैं समझता हूं कि मुल्क में बदकिस्मती हो रही है। ताहम कुछ चीज़ें बेहतर की तरफ ये जा रही हैं। मैं आपको ये बताता हूं कि कौमों के मुकद्दर के बात आती है कि जब कोई कड़ा वक्त आता है तो उसको पॉसिबिलिटी के तौर पे देखना चाहिए और पार्लियामेंट अपने वजूद को तस्लीम कराने के लिए
کھڑی ہو چکی ہے، وہ ریئلائز کر چکے ہیں، اور سیاسی قوتیں اپنی جو ہے اولیت کو، فوقیت کو اور عوام کی بالادستی کو تسلیم کرانے کا فیصلہ کر چکی ہیں. اور اگر اس طرح کا سلوک ہو رہا ہے کہ 30 سے 90 منٹ کے اندر اندر کوئی بینچ کوئی ریٹ پٹیشن آ رہی ہے، تو سپریم کورٹ کے اندر 30 سے 90 منٹ کے اندر اندر ان اپلیکیشنز پر نمبر لگ رہے ہیں، اور ان 8 ججوں کو قریشی بنگال صاحب کورٹ. بات کو آگے بڑھاتے ہیں. میرے خیال میں اب تھوڑا میں بھی اس پہ اپنا انپٹ دے دوں کہ اب تک کا جو منظرنامہ ہے وہ بہت ہی واضح ہے، اور واضح یہ ہے کہ محاذ آ رہی ہے، اور وہ محاذ آرائی جو ہے وہ ہمیں بالکل واضح نظر آتی ہے، اور وہ محاذ آرائی جو ہے ہمیں بالکل لگتا ہے کہ اداروں کے درمیان بھی ہے، اداروں کے اندر بھی ہے. جس طرح ہم آپ سپریم کورٹ کو دیکھ رہے ہیں کہ سپریم کورٹ بالکل بٹی ہوئی ہے، اور آج یہ مسلسل ہم دیکھ رہے ہیں، اور جج صاحبان نے اپنے خدشات کا اظہار برملا ڈسینٹ نوٹس اور اپنے ریمارکس میں کیا ہے. تو سپریم کورٹ بٹی ہوئی ہے. اسی طرح اگر پارلیمنٹ کی طرف چلا جائے تو پارلیمنٹ کی بھی ایک اپنا آدھا پارلیمنٹ کا حصہ جو ہے آلموسٹ وہ پارلیمنٹ سے قومی اسمبلی کا حصہ وہ باہر بیٹھا ہوا ہے. تو وہاں پہ بھی ہمیں ایک ڈویژن نظر آتی ہے. اور پھر جو ہے اس ساری ڈویژن کے اندر مجھے جو اپنا ایک اہم بات لگ رہی ہے، جو اچھی بات ہے، وہ اس دن بھی میں نے کہا تھا جب پیپلز پارٹی کی کور کمیٹی کا اجلاس ہو رہا تھا کہ اس معاملے سے نکلنے کا جو راستہ ہے وہ اب پیپلز پارٹی کو ہی دینا پڑے گا، اور لوگوں نے دیا. اور آج اس میں مزید پیش رفت یہ ہوئی ہے کہ کمیٹی بن گئی ہے، اور دیکھتے ہیں وہ کمیٹی کن کن سے ملاقات کی شروعات کرتی ہے. لیکن میرے خیال میں اب یہی ایک راستہ ہے. باقی تو ظاہر ہے پارلیمنٹ ڈٹی کھڑی ہوئی ہے. وہ اس وقت جو ہے ہماری پارلیمنٹ نے ایک فیصلہ کر لیا ہے کہ ہیڈ آن کولیجن ہوتا ہے تو ہونے دے، لیکن جو سپریمیسی آف دا انسٹیٹیوشن ہے اس پہ کمپرومائز نہیں کیا جائے گا. تو ادھر سے جو ہے جو آج اپنا جو وکیل صاحب نے دلائل دی ہیں اس پہ جو اپنا لقمے بازی کی ہے ہمارے چیف جسٹس صاحب نے، وہ چیف جسٹس صاحب بھی یہ کہتے ہیں کہ عدالت کو بھی تحفظ حاصل ہے، جس طرح باقی اداروں کو تحفظ حاصل ہے، چیف جسٹس صاحب کہیں کہ عدالت کو بھی تحفظ حاصل ہے. تو وہ سمجھتے ہیں کہ یہ جو ہے ایک طرح سے عدالت پہ حملہ کیا گیا ہے کہ اس کے رولز اینڈ پروسیجرز جو ہیں وہ خود میں جواب دینا چاہتا ہوں. جی سر. جی میں یہ کہنا چاہ رہا ہوں کہ دیکھیے اداروں کے درمیان لڑائی نہیں ہے. ہمیں ایک آزاد صحافی کے طور پر جو ہے ایک بنیادی اصول ہوتا ہے کرونالوجیکل آرڈر، کہ پہلی تاریخ کے بعد 2 تاریخ آتی ہے. یہ کام جو ہے ہماری عدالت عظمیٰ کی طرف سے شروع کیا گیا ہے، اور پارلیمنٹ کو ٹارگٹ کیا جا رہا ہے، جبکہ سپریم کورٹ کے بندیال صاحب کو تو الگ ہو جانا چاہیے، کیونکہ چیف جسٹس کے اختیارات کو 184(3) کے تحت ریگولیٹ کرنے کے لیے پارلیمنٹ کر رہی ہے. اب وہ کہتے ہیں کہ میں قانون جو ہے طریقہ کار خود بنانا ہے، تو وہ تو سال سے اجلاس نہیں کر رہے ہیں. تو یہ سارا جو ہے غلط بات ہو رہی ہے. میں یہ سمجھتا ہوں کہ پارلیمنٹ کو ہم نے بے توقیر جو کر رکھا تھا، پارلیمنٹ اس پہ درست اقدام کر رہی ہے. اور جو دیگر آپ یہ بات کرتے ہیں کہ جو پارلیمنٹ ادھوری ہے یا تقسیم ہے، میں اس سے اختلاف کرنے کی جسارت چاہوں گا. ضرور سر. کیونکہ وہ 184 جو عدم اعتماد کے ذریعے جب سلیکٹڈ حکومت ختم ہو جائے تو ہم کیسے پارلیمنٹ کا ادھورا پن کہہ سکتے ہیں کہ سلیکٹڈ آدمی جو ہے وہ استعفے دینے پہ آ جائے، بجائے کہ وہ اپوزیشن کا کردار ادا کرے جب وہ اکثریت لوز کر دے، اور اس کی ریسکیو کے لیے عدالتیں جو ہیں کردار ادا کریں. یہ ڈیوائیڈ پولیٹیکل ڈیوائیڈ ہے. پاکستان کی بار ایسوسی ایشن لیکن اس کا حل ہوتا ہے نا کوئی صاحب، آپ سینئر آدمی ہیں، ڈیموکریٹ ہیں، اس کا حل یہ ہے کہ اپنا ضمنی انتخابات کرا دیے جاتے. نہیں، ضمنی انتخابات کہاں پہ چاہیے تھے؟ ضمنی انتخابات کا بھی تو مرحلہ نہیں چلنے دیا جا رہا نا. بات یہ ہے کہ اس ملک کے اندر
ان کو عدالتوں سے اتنی سپورٹ ہے جو کہ بلاول بھٹو نے بھی کہا کہ یہاں ایکسٹینشنز کی بات بھی تھی اور یہاں ایکسٹینشن صرف آرمی میں نہیں دینی تھی، عدلیہ میں بھی دینی تھی. تو یہاں اچھا زوہیب زرداری صاحب کی طرف چلتے ہیں. زوہیب زرداری صاحب تاں چھا تھا ॾिसो त ही जेको मामलो आहे जेको बिलावल साहब जी ॻाल्हि कई पंहिंजो शाहीन कुरैशी साहब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब उन जॾहिं पार्लियामेंट में जेको तकरीर पे कई उनमें हुन चयो हुयो त असांखे 18 तरमीम भेरे बि ब्लैकमेल करे 19 तरमीम पास कराई वई. लफ़्ज़ हुन इस्तेमालु कयो ब्लैकमेलिंग जो. तव्हांजे ख़्याल में हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे अदालत जेका आहे उहा पार्लियामेंट खां पंहिंजी पंहिंजी मर्ज़ी जी कानून साज़ी कराईंदी? फयाज़ साहब, ही हिकिड़ी वक़्त जी वॾी सितम ज़रीफ़ी बि चई सघिजे थी त अॻु में जेको हिकिड़ो इदारो हूंदो उहो सदाईं पार्लियामेंट सां टकराव में हूंदो, सदाईं पार्लियामेंट खे हुन टॉपिल कयो, हुकूमतुनि खे घर भेड़ो कयूं, कॾहिं पाण अची इक़्तिदार में वेठा. ऐं हिन क्राइसिस में उहो इदारो पार्लियामेंट सां गॾु बीठो आहे. नेशनल सिक्योरिटी कमेटी में बि उहो इदारो वञी वेठो ऐं सुभाणे इन कैमरा इजलास आहे पार्लियामेंट जो, उन में बि उहो इदारो अची वेहे पियो. त वॾी ॻाल्हि हैरत जी आहे त उहो इदारो जेको आइन जी हर वक़्तु ॻाल्हि कंदो आहे, उहो इदारो जेको कानून जी हर वक़्तु ॻाल्हि कंदो आहे, उहो अॼु पार्लियामेंट सां सिधी रीति टकराव में बीठो आहे. इहो इंतिहाई ख़तरनाक मामिलो आहे. मां सम्झां थो त पार्लियामेंट खे वॾे मां वॾी सपोर्ट जी ज़रूरत हुई त इस्टेब्लिशमेंट खां, जेका मिलिट्री इस्टेब्लिशमेंट आहे, उन खां जेसिताईं सपोर्ट न मिलंदी असांजी पार्लियामेंट सुप्रीम न थींदी. अॼु जॾहिं पार्लियामेंट खे उहो इदारो सपोर्ट पियो करे त उते अदलिया वरी उन साम्हूं महाज़राई में अची वियो आहे, जेको पार्लियामेंट खे बि उनजो नुक़सानु पहुचंदो ऐं उनजो अदलिया खे बि नुक़सानु पहुचंदो. ऐं ज़ाहिर आहे हाणे जेकॾहिं जहिड़े नमूने सां कल्ह जेको वाज़े कयो वियो हुयो त जेकॾहिं हुकुम अदूली थी त पोइ उनजी सज़ा या उनजा जेके कॉन्सिक्वेंसिस आहिनि उहे बि वाज़े आहिनि. त मतिलबु त चीफ जस्टिस साहब या हुनजी टीम माइंड ठाहे चुका आहिनि त जेकॾहिं इलेक्शन नथी थिए या जेको मामिलो थिए थो त असांखे छा करिणो आहे. तंहिंजे करे हाणे रुगो हिकिड़ो वज़ीर आज़म खे नाइल न करिणो पवंदो, काबीना सॼी खे नाइल करिणो पवंदो, तव्हांखे सॼी पार्लियामेंट जेके माण्हुनि जिन हिन जे सभिनी खे नाइल करिणो पवंदो. त माना छा थींदो त तव्हां सॼी पार्लियामेंट खे पोइ हिकिड़ो कमु कयो, हिकिड़ो बिल्डोज़र घुरायो ऐं उहो हुन पंहिंजे पासे खां पोइ दीवार खां टपाए खणी इन सॼी बिल्डिंग खे किराए जान छॾायो. सूरत हाल हिन वक़्तु अहिड़ी वॾी बीठी आहे जो हुननि जी होद ऐं मतिलबु जज छा अनापरस्त हूंदो आहे या जज जी का होद हूंदी आहे, जज जी का को ज़िद हूंदो आहे. नसीर गोपांग साहब जेको मामिलो आहे हाणे ज़ाहिर हेड ऑन कोलिजन ते असां पहुता वञी रिज़ॉल्व छा आहे? न पहुचणु खपे. हा, ऐं जीअं अव्हां ॻाल्हि कई, कुरैशी साहब ॻाल्हि करे पियो, ज़ोहेब ज़रदारी साहब ॻाल्हि करे पियो, त दुनिया जा जेके बि इदारा आहिनि सभु ज़ाहिर आहे उन ॻाल्हि ते उन ते पाण मुतफ़िक़ आहियूं त जिते बि जमहूरियतूं आहिनि उते पार्लियामेंट सुप्रीम इदारो हूंदो आहे. कानून साज़ी जो अख़्तियार पार्लियामेंट खे आहे ऐं ही सुप्रीम कोर्ट पार्लियामेंट खे रोके पई तव्हां कानून साज़ी नथा करे सघो. जेको बि शायदि दुनिया में शायदि किथे मिसाल हुजे या पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों कॾहिं ईअं थियो हुजे, सो हिकिड़ो सुप्रीम इदारो जंहिंजो कमु ई आहे जंहिं आइन ते जंहिं कानून ते अॼु पाण हलूं था. ब्लैकमेलिंग वारो जेको थियो, पर हींअर अलॻि ऐलान पियो थिए न, हिकिड़े पासे होॾां माना हिकिड़ो ठहराव मंज़ूर थो थिए, ॿिए पासे माना हिकिड़ो बेंच ठहियल हो, उन बेंच खे जेके सीनियर वकील आहिनि उहे रद्द पिया कनि, बार एसोसिएशन्स उहे रद्द पियूं कनि, उहे एहतजाज पिया कनि. पार्लियामेंट में उन बेंच जे हवाले सां जेको आहे बेंच ते उन्हनि खे एतिराज़ आहे त भई मोस्ट सीनियर माण्हुनि में शामिल छो न आहिनि, हम ख़्याल ई छो था शामिल थियनि. त उन्हनि ते जॾहिं माज़ी में असां ॾिठो आहे न कंहिं बि जज जे हवाले सां कंहिं बि धुर खे एतिराज़ हूंदो आहे त उहे पाण बेंच खां अलॻि थी वेंदा आहिनि. पर हिते उहा अना उहा होड बरक़रार आहे ऐं जेके इहे फ़ैसिला ॾिना पिया वञनि उहे इंतिहाई ख़तरनाक आहिनि. जंहिंखां पोइ जेको असां जीअं चओ त हाणे सूरत हाल सो उहो ई आहे. सो हाणे सूरत हाल जेका आहे जेका बि थी उहा ज़ाहिर आहे का सुठी कोन हूंदी. ऐं जीअं पाण पहिरियों बि 2 ॾींहं पहिरियों बि ॻाल्हि कईसीं त हीअ 10-15 ॾींहं ताईं अहम हूंदा ऐं हुकूमत बार बार जेको आहे चीफ साहब खे मौक़िया फराहम करे पई ऐं हुकूमत वटि बि खोड़ सारा ऑप्शन आहिनि, ईअं कोन्हनि त उन्हनि वटि ऑप्शन ख़तमु थी चुका आहिनि. ऑप्शन खोड़ आहिनि ऐं ईंदड़ ॾींहंनि में उहे ऑप्शन ज़ाहिर बि ज़रूरु थींदा. ज़ाहिर आहे सुप्रीम जुडिशियल काउंसिल जो मामिलो आहे, हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे. माज़ी में बि ईअं थींदो आहे, हिकिड़ो रिवायत सुठी कोन्हे, पर जेके ही फ़ैसिला अचनि पिया, जेकॾहिं असां पार्लियामेंट खे नथा मञियो, पार्लियामेंट जी कानून साज़ी खे नथा मञियो, पंहिंजी होड़ ते बरक़रार था रहो, मोस्ट सीनियर माण्हुनि खे अव्हां नथा खणो बेंचुनि में, ऐं जेके माज़ी में ॿिया अव्हां जा फ़ैसिला आहिनि, खोड़ ऑडियो वीडियो कॉल्स जेके कुझु हलनि पियूं, कुझु अञा इम्कान आहे त उहे अचण वारियूं आहिनि. उनजे बुनियाद ते घणो कुझु थी सघे थो. इहे मामला जेके आहिनि मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स ते वञी सघनि था ऐं हीअ जेके जज साहिब आहिनि ख़ासि तौर ते जेको उन्हनि खे लीड पियो करे उन्हनि जे लाइ बि ज़ाहिर हुकूमत ख़ामोश थी कोन वेंदी. ऐं ईअं न आहे त जीअं माज़ी में थींदो रहियो त वज़ीर आज़म खे तोहिन अदालत थी वई, उहो घरु हलियो वियो. हाणे उहा सूरत हाल कोन्हे.
ज़ोएब ज़रदारी साहब बि जीअं ॿुधायो त हिन भेरे ईअं बि थिए त वाक़ई इस्टेब्लिशमेंट जेका सदाईं हिन इदारे सां टकराव में रहंदी आहे उहा हुकूमत सां गॾु बीठी आहे। ॿिए पासे जुडिशरी जेका आहे उहा PTI सां गॾु बीठी आहे। ऐं पाकिस्तान जी तारीख़ असांखे इहो ॿुधाए पई त उहा ई धुर कामयाबु थींदी आहे जंहिंजे पासे इस्टेब्लिशमेंट हुजे। सो इस्टेब्लिशमेंट त हींअर चिटो आहे त हुकूमत सां गॾु बीठल आहे। सो अदलिया खे ईअं न करणु खपे, ख़ासि तौर ते चीफ साहब खे या जीअं कुरैशी साहब वर्ड यूज़ कंदा आहिनि बंदियाल कोर्ट खे ईअं न करणु खपे। हा, ऐं ॾाढो जेको हिकिड़ा मिसाल ॾाढा जेके आहिनि उहे ख़तरनाक मिसाल सेट पिया थियनि। शायदि माज़ी में ईअं न थिए जो पाण बि ईअं वेही ॻाल्हाए सघूं हा जीअं अॼु पाण ॻाल्हायूं पिया। इन एज ते मामला पहुता छो आहिनि इन ते बि ज़रूरु सोचणु खपे। जेके रवैया आहिनि उन्हनि जे करे ई ज़ाहिर मामला साहब, ये जो इस वक्त पीपल्स पार्टी की एफर्ट है कि इस ब्रेक अपना बंद गली से कोई ब्रेक थ्रू करके कोई मामले को आगे ले जाया जाए, आप उसकी कामयाबी और उस एफर्ट को किस तरह देखते हैं? देखिए, पीपल्स पार्टी हर महाज पे आइन और कानून के मुताबिक चल रही है। आज पार्लियामेंट में पीपल्स पार्टी के आगा रफ़ीउल्लाह ने करारदाद पेश की जिसके अंदर पार्लियामेंट की बालादस्ती की बात की गई और मजम्मत की गई कि जो आइन साजी को रोका जा रहा है जो पार्लियामेंट का हक है। दूसरी जानिब जो है यूसुफ रज़ा गिलानी साहब और कायरा साहब और नवीद कमर साहब जो हैं वो शाजीन बुख्ती की तरफ भी पहुंचे। तो वो हर सियासी जो है इंगेजमेंट कर रहे हैं। लेकिन हम क्या करें कि जब बार एसोसिएशन के हसन रजा ये कहते हैं कि हेड ऑन कोलूजन हो चुका है और सुप्रीम कोर्ट के अंदर से जो आवाज़ें आ रही हैं वो बहुत ख़तरनाक हैं जिनका मैं जिक्र भी नहीं कर सकता, तो मैं ये समझूंगा कि कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट के तहत चूँकि इस वक्त के मौजूदा चीफ जस्टिस के इख्तियारात को रेगुलेट करने की बात हो रही है, उन्हें इस बेंच से बाहर हो जाना चाहिए क्योंकि वो लग रहा है कि अपने इख्तियारात के ऊपर बैठे हुए हैं। दूसरा, उन्होंने जो कहा था कि मज़ाहिर नकवी को पिछले बेंच में मैंने इसलिए बिठाया था कि किसी को खामोश मैसेज देना था। आज फिर मज़ाहिर नकवी जो है जस्टिस साहब के बारे में कोयटा से जो है एक और जो है वो रेफरेंस आ गया है। इन चीज़ों को एक तरफा तौर पे वो लेके चल रहे हैं। और कल का मैं आपको बताता हूँ कि जब उस जो है ये दरखास्तें ली गई हैं इन पे जब नंबर लगे थे तो उसका सब्जेक्ट लिखा है सेट असाइड। इसका मतलब है कि ऑलरेडी इन जज हजरात का माइंड बना हुआ है कि इस बिल को, इस कानून को सेट असाइड कर देना है, इसको फारिग कर देना है। तो कहने का मतलब है कि वहाँ पे जो सीनियर पियोनी जज हैं काजी फायज ईसा हैं, तीसरे नंबर के सीनियर जज हैं सरदार तारिक हैं, अतर मिनल्ला हैं, जस्टिस मंसूर हैं, मंदू खेल हैं, या अफरीदी हैं, ये जज नहीं हैं। तो ये देखिए बिल्कुल बायस्ड नजर आ रहा है, मुतनाज़ा हो चुके हैं बंदियाल साहब। और बंदियाल साहब को ये सोचना चाहिए कि आज ज़ियाउल हक का दौर नहीं है कि वहाँ माफ़ी मुलाजा होगा। ये वो दौर है जब पार्लियामेंट असर्ट कर रही है, अपने फरीजे को पहचान रही है। अच्छा, एक और मौजू की तरफ चलते हैं कुरैशी साहब। अच्छा, कुरैशी साहब का आऊँ एक सवाल कुरैशी साहब, मेरा सवाल आपसे ये होगा कि जब हम देख रहे हैं मामला इस नहज पर आ पहुंचे हैं और ये सारे कानूनी और आइनी मामला हैं, इस मौके पर इंतहाई अहम मौका जब ये चल रहा है, आइन और कानून की डिबेट है पार्लियामेंट और सुप्रीम कोर्ट के अख्तियारात के हवाले से, मोस्ट सीनियर तरीन जो जज और लीडर है पाकिस्तान पीपल्स पार्टी के खोसा साहब, लतीफ़ खोसा साहब या एतजाज़ एहसन साहब, वो पार्टी पॉलिसी के साथ हमें नज़र नहीं आ रहे। इसके क्या असबाब हैं, आप ज़्यादा बेहतर जानते होंगे। और मोस्ट सीनियर वो कानूनदान भी है, वो अच्छी राय देते रहे माजी में, वो पीपल्स पार्टी के साथ क्यों नहीं है? देखिए, मैं इस पे राय क्विकली दे देता हूँ कि जो मुस्तफ़ा खोखर हैं वो तो आज उनके साथ ये पोस्टें लगी हैं कि चंगे रहे हो, वो क्या था कि लतीफ खोसा साहब, सर लतीफ खोसा और एतजाज़ एहसन साहब। अब उन बहरहाल मैं मुस्तफ़ा नवाज खोखर का कह दूं कि उन्होंने तो अफसोस का इजहार किया है अपने सियासी फैसले पे। लतीफ खोसा साहब ने कल ये इशारा दिया है कि उनके बच्चों का कुछ किसी जानिब रुझान है, जो बड़े हो गए हैं, तो ये उनका जाती और बच्चों के आगे मामला है। जिस तरह कि जनरल बाजवा ने कहा था कि हमारे जज भी जो हैं दामादों और बच्चों के तहत फैसला करते हैं। जहाँ तक एतजाज़ हसन की बात है, एतजाज़ हसन साहब को तो कौम से माफ़ी, मेरे दोस्त हैं, लेकिन माफ़ी मांगनी चाहिए कि वो इफ्तिखार चौधरी जैसे जुडिशल आमिर को लाने के जिम्मेदार बने। और उस वक़्त भी भुट्टो शहीद के दौर में उन्होंने अलहदगी इख्तियार कर ली थी शहीद भुट्टो से, और आज फिर इन्होंने बीबी शहीद की जानिब से टिकट देने के फैसले को भी
एक्सेप्ट नहीं किया था कि मैं प्रेफर करूंगा कि मैं इफ्तिखार चौधरी के एजेंडे को लेके चलूं, तो वो तो अपना हमसायगी, हक के हमसायगी अदा कर रहे हैं कि इनका इमरान खान का और एतजाज का घर चले आमने आगे सामने बढ़ते हैं, एक और मसले पे डिस्कस करते हैं। ज़ोएब ज़रदारी साहब, हाणे अॼु जेको मामिलो थियो आहे, हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे जेको बिल हुयो, बल्कि पहिरें त करारदादूं थींदियूं, हाणे उहो पैसनि जो बिल जेको हुयो उहो जेको आहे कमेटी जेका आहे उन बि स्टैंडिंग कमेटी बि रद्द करे छॾियो सिरत राय सां, ऐं असेंबली बि रद्द करे छॾियो त इलेक्शन कमीशन खे 21 अरब रुपया नथा ॾेई सघजनि, छाकाणि त माली पोज़ीशन मुल्क जी जेका आहे उहा सूरत हाल ख़राबु आहे। ॿिए तरफ़ जेको आहे सुभाणे इन कैमरा सेशन थिए पियो पार्लियामेंट जो, जंहिंमें असांजो आर्मी चीफ ऐं DGI साहिब ॿई उहे शिरकत कंदा, ऐं मुल्क जी सिक्योरिटी जी सूरत हाल ऐं अपकमिंग जेको ऑपरेशन आहे उन हवाले सां जेको आहे हाउस खे इतमाद में वठंदा। त हुकूमत पंहिंजूं प्रायोरिटीज़ तइ कयूं वेठी आहे त हिन वक़्तु जेका आहे हीअ चूंडूं या हीअ जेको पंहिंजो हीउ मसइलो, असांखे उनखां वॾो मसइलो जेको आहे उहो आहे त मुल्क जे अंदरि दहशतगर्दी जो ख़ात्मो कयो वञे ताकी उहो न थिए। हुकूमत वटि बिल्कुलु हिकिड़ी वाज़े एजेंडा आहे ऐं उन ते अमल दरामद शुरू करे छॾियो आहे। ऐं सुभाणे जॾहिं इन कैमरा ब्रीफिंग खां पोइ ज़ाहिरा हिकिड़ो चाक आउट थींदो ऐं ऑपरेशन जो हिकिड़ो प्लान, त ज़ाहिरा हुकूमत जी तवजो ऐं पंहिंजो मर्कज़ जेको हूंदो उहो ई हूंदो। पर ॿिए तरफ़ जेको आहे असांजूं कोर्ट सगोरियूं जेके आहिनि उहे बाक़ाइदा उहो इन ॻाल्हि ते इन मुहिम ते बीठियूं आहिनि त न 90 खां 91 ॾींहं थिया त पोइ त धाड़ घोड़ा पिट आहे। छा चवंदो इन ते? फैज़ साहब, हिकिड़ी त तव्हांखे यादि हूंदो त कुझु ॾींहं अॻु में जेका नेशनल सिक्योरिटी कमेटी जी मीटिंग थी, उनमें ॿियूं सभु शयूं जेके अंदरि में थियूं उनखे छॾे करे प्रेस रिलीज़ में जेका हिकिड़ी शइ हुई त इहो इतफ़ाक़ थियो आहे अस्करी ऐं हुकूमती क़यादत जे विच में त दहशतगर्दी जे ख़िलाफ़ु हाणे हिकु ऑपरेशन शुरू कयो वेंदो। ऐं मूं वटि जेके इतला आहिनि त थी सघे थो सुभाणे पार्लियामेंट जे इन कैमरा इजलास में उन नए ऑपरेशन जी का मंज़ूरी बि थी वञे या उन में को बहस वग़ैरह थिए, उन ते शयूं के अॻिते वधनि। त इहो तय आहे त असांजी हुकूमत ऐं अस्करी क़यादत दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ु हिकु नओं ऐं वॾे पैमाने ते ऑपरेशन शुरू करणु पई वञे। इहो हिकिड़ो वॾो मैसेज बि हूंदो इनडायरेक्टली अदलिया खे त हाणे असांजी जेको सिक्योरिटी फोर्सिस आहिनि उहे हिन पासे इंगेज आहिनि। ॿियो मूं राति ॿुधो पियो इंटरव्यू हिकिड़े चैनल ते IG पंजाब जो, उन ॾाढो ज़बरदस्त ॻाल्हायो। उन चयो त असां त सॼियूं शयूं इन हवाले सां सुप्रीम कोर्ट खे जमा कराए छॾियूं आहिनि। जेके इंटेलिजेंस रिपोर्ट्स आहिनि, जेके असां वटि चए त कुझु अहिड़ा इदारा आहिनि उन मां असां फोर्सिस नथा घुराए सघूं। करे कचे में ऑपरेशन हले पियो दहशतगर्दी जे ख़िलाफ़, जेको मिसाल CTD आहे, उन जो CTD जा एहलकार असां पोलिंग स्टेशन ते नथा मोकिले सघूं, या उन खां पोइ ॿियो जेको स्टाफ आहे, त हुन ॾाढो क्लियर नमूने सां इहो मैसेज सुप्रीम कोर्ट वटि वञी चुको आहे सिक्योरिटी इदारनि जे तरफ़ां त असां सिक्योरिटी फराहम नथा करे सघूं ऐं उन जा कहिड़ा सबब आहिनि उहे उन्हनि खे ॿुधायल आहिनि। हुकूमत जे तरफ़ां इहो ॿुधायो पियो वञे त भई असां IMF सां पाण परेशान लॻा पिया आहियूं ऐं इन सूरत हाल में 21 अरब रुपया नथा ॾेई सघूं। ऐं छाकाणि त इहे जेका राति में ॻाल्हि पई कई शो में त ही 21 अरब रुपया जेके इलेक्शन लाइ वरिता पिया वञनि, इहे छाकाणि त इलेक्शन हूअं त थियणी अक्टूबर में, तंहिंजे करे जेका पोइ असांजी बजट हुई 2022 ऐं 23 जी, उन में त इलेक्शन जे बजट जो ज़िक्र ई न थियल आहे। तंहिंजे करे हुकूमत इहो सम्झो त भई इहो बिल जेको आहे असीं काबीना खां बि मंज़ूर करायूं ऐं पार्लियामेंट खां मंज़ूर कराए पोइ असां पैसा रिलीज़ कयूं, पर उहो काबीना बि उनखे रद्द कयो, कमेटियुनि बि रद्द कयो ऐं अॼु उनखे क़ौमी असेंबली बि रद्द करे छॾियो आहे। वाज़े पैगाम आहे त इलेक्शन कोन थींदा, पर सुप्रीम कोर्ट पंहिंजी होद ते ख़बर न आहे छो क़ाइमु आहे। ऐं इहो को मसइलो कोन्हे। मूंखे हिकिड़ो नंढिड़ो ई सवाल जो जवाबु तव्हां टई को बि मूंखे ॾेई छॾे। मुंहिंजो हिकिड़ो सवाल आहे तव्हां खां त भई हुकूमत जी जेका पंजाब जी इलेक्शन ते त लठ लॻी पई आहे सुप्रीम कोर्ट जी, उहे जेके सीटूं ख़ाली थियूं जिन ते नंढी चूंड थियणी, उनजो छा आहे? भला उहे न थींदी छा? उहे उनजो को मुदो कोन हूंदो आहे छा? उहे कंहिं मुदे जे ॾींहंनि जे अंदरि न थियणी हूंदियूं आहिनि? उते सुप्रीम कोर्ट चुप, उते PTI चुप, उते हुकूमत चुप, ऐं KP जी इलेक्शन कॾहिं थींदी उन ते सभई चुप, पोइ ज़ोर रुगो पंजाब ते अची पियो। सही सवाल पुछो अथनि, जवाबु ॾियो। पहिरियों त मां न सम्झो कहिड़ियूं सीटूं, हिकिड़ो त KP पूरो KP पहिरियों जेको आहे जेको PTI वारा छॾे विया ज़मीनी चूंडूं, हा सही, क़ौमी असेंबली ज़ाहिर आहे उहो आहे। सो बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं गुज़िरियल ॾींहुं बि ज़ोएब साहब पाण ते ॻाल्हायोसीं त जॾहिं ख़ैबर पख्तूनख्वा असेंबली जी चूंड जो मामिलो अचे थो त इहा ई बेंच जेका पंजाब में इलेक्शन जे हवाले सां बज़िद आहे, जंहिंजे करे एतिरा मामला इन नहज ते वञी पहुता आहिनि, सो उहा चए थी त लाॻापियल जेको अव्हांजो फोरम आहे उहो आहे पिशावर हाई कोर्ट। अव्हां उन सां राब्तो कयो, रजिस्ट्रार सुप्रीम कोर्ट उन ते एतिराज़ था लॻाइनि, PTI उहे एतिराज़ क़बूल करे थिए ईअं आहे, उहे एतिराज़ दुरुस्त करे वरी उते वञिबो आहे, पर इहे कोन विया आहिनि। उहो मामिलो KP इलेक्शन जो मामिलो पिशावर हाई कोर्ट ॾिसंदी
बाक़ी पंजाब में इलेक्शन जो जेको मामिलो आहे उहो सुप्रीम कोर्ट खे ॿुधणो आहे, उहो पाण मुरादो नोटिसुनि जो वठिणो आहे। थोरे जो लाहौर हाई कोर्ट में जीअं काल पाण ॻाल्हायोसीं इहो मामिलो लाहौर हाई कोर्ट में हलंदड़ हो, पोइ बि हुनजो पाण मुरादो नोटिस वरितो वियो आहे। इहो कहिड़े केस में पंहिंजे रिमार्क्स पंहिंजो जेको डिसेंट नोट में यस इहो ऐं कहिड़े केस में वरितो वियो, CCPO लाहौर वारो जेको मामिलो हो उन में हिनखे डिस्कस हेठि आंदो वियो, इलेक्शन कमीशन जे सरबराह खे उते घुरायो वियो सिकंदर सुल्तान राजा खे, ऐं पोइ इहो नोटिस वरितो वियो। इहा ॻाल्हि सम्झणु खपे। सो नंढनि सूबनि जेको रवैयो पहिरियां बि रहियो आहे, हाणे बि, ऐं हुनजो वॾो सबबु इहो आहे जीअं पाण ॻाल्हायोसीं पंजाब में जेको कामयाबु थिए थो उन सां ज़ाहिर आहे उहो वफ़ाक़ में बि हुनजी हुकूमत थिए थी, ऐं उन सां हिकिड़ो वाज़ह मैसेज वेंदो। ऐं PTI जेकॾहिं पंजाब में कामयाबु थिए थी त ज़ाहिर आहे 3 सूबनि ते हुनजो असरु पवंदो ईंदड़ इलेक्शन में, पर इहो थींदो कोन। जेकॾहिं ईअं थियो त पोइ इहा रिवायत सिर्फ़ु हिन साल जी कोन हूंदी, पोइ हर इलेक्शन में ईअं थींदो जो 2 सूबनि में जेका 6 महीना अॻु में इलेक्शन थींदी, बाक़ी ॿियनि में थींदी, ऐं उन जेका पहिरियां इलेक्शन थींदी अल्टीमेट उहा क़ौमी असेंबली जे नतीजनि ते बि असरअंदाज़ थींदी ऐं ॿियनि सूबनि ते बि। सो इन जे करे ई जेके मौजूदा इत्तेहादी पार्टियूं आहिनि नथियूं चाहिनि थी ईअं थिए, ऐं ईअं थियण बि न खपे। ऐं ईअं क़ानूनी तौरु चइनी सूबनि में साॻे ॾींहं ते ऐं साॻी तारीख़ ते थियणु खपे। अचूं था हिन ते जीअं 14 तारीख़ ते हाणे फंडनि वारो जेको मामिलो आहे, अॼु ही त मामला थिया आहिनि, अब असां फंड कोन था ॾियूं, पर असां सभिनी खे यादि रखणु खपे त 14 अप्रैल जे हवाले सां कल्ह सुप्रीम कोर्ट जेको आहे नोटिस जारी करे चुकी आहे। स्टेट बैंक जो जेको आहे सदा उनखे, फाइनेंस सेक्रेटरी खे ऐं इलेक्शन कमीशन जे सरबराह खे गॾोगॾु इहो बि गुज़िरियल जेको नोटिस आहे उन में इहो बि ॼाणायो वियो आहे त अदालती हुकुम जी जेकॾहिं भञकड़ी थी, मतिलबु 10 अप्रैल ते पैसा ॾियणा हुआ उहा न ॾिना आहिनि, भञकड़ी कई आहे, त पोइ उनजा नतीजा छा थींदा उनजे लाइ बि सभिनी खे तयारु रहणु खपे। सो मतिलबु हिकिड़ो जज साहब जेके आहिनि उहे माइंड ठाहे वेठा आहिनि। सो अॼु इहो कानून ठहियो ई कोन्हे, तेसि ताईं बि उन्हनि जेको आहे सो हिकिड़ो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। बाक़ी 14 अप्रैल ते ॾिसूं था त अञा हू छा इन खां वधीक सख़्तु क़दम खणी सघनि था। वज़ीर आज़म खे ज़ाहिर कैबिनेट खे हेड उहे था कनि जेकॾहिं उनखे नोटिस अची थो वञे, तोइन अदालती आहे जेकॾहिं अहिड़ा मामला थियनि था त सूरत हाल बिने जेका आहे उहा ख़राबु थी वेंदी। ऐं पोइ जेका इहा पाकिस्तान पीपल्स पार्टी जी बि हिकिड़ी कोशिशि आहे सभिनी सां ॻाल्हियूं करण वारी, इहे सभु मामला जेके आहिनि पोइ हिते रहिजी वेंदा आहिनि। ख़ुदा न ख़ासियत सूरत हाल तमामु घणी ख़राबु थी सघे थी। हिकिड़ो त इहो, बाक़ी इन कैमरा जेको इजलास सुभाणे थिए पियो उन ते बि अवां सभिनी खे ख़बर आहे त घणो जेको हींअर ताईं डिस्कस या डिबेट थिए पियो उहो इहो आहे त जेके पख्तून इलाइक़ा आहिनि उते ऑपरेशन जे हवाले सां खोड़ धुरियुनि खे एतिराज़ आहिनि, ख़ासि तौर ते जेके आहिनि पश्तून तहफ़ुज़ मूवमेंट ऐं ॿिया उहे उन एहतजाज बि कया आहिनि, बयान बि जारी कया आहिनि, असेंबली में बि तक़रीरूं कंदा जीअं माज़ी में थियो, पख्तून इलाइक़नि में ऑपरेशन थियो, हज़ारनि जी तादाद में माण्हू बेघर थिया, उहो उन्हनि खे क़बूल न हूंदो। सो इहो बि मौजूदा हुकूमत जे लाइ हिकिड़ो वॾो दर्द सर खणी चवंदो उहो आहे इहो जेकॾहिं ऑपरेशन थिए त कहिड़े अंदाज़ सां थिए, ऐं इम्कान आहे त ज़ाहिर सुभाणे इहे समूरा मामला डिस्कस हेठि ईंदा त उन ऑपरेशन खे बि कीअं सर अंजाम ॾिनो वेंदो। अच्छा, मैं जो इसमें थोड़ा इनपुट देना चाहता हूँ कि मसला जो कुरैशी साहब ने भी पिछले प्रोग्रामों में कहा था और बिलाल भुट्टो जरदारी साहब की वो जो पार्लियामेंट के अंदर जो तकरीर थी उसमें भी उसने ये गिनवाई थी कि ये मामले आज के नहीं हैं। उसने जब प्रोजेक्ट इमरान खान की बात की थी तो उसमें जो है किस ने क्या क्या रोल अदा किया, उसमें उसने फ़ौज के जो अपना हमीद गुल से लेकर जो लोग उस प्रोजेक्ट के अंदर पाशा और उन सब के जनरल्स के नाम लिए। दूसरी तरफ अदालतों के हवाले से भी उसने कहा कि वो किस तरह वो करती है। लेकिन अब जो इस वक्त सूरत हाल है वो ये है कि सुप्रीम कोर्ट ये शुरुआत की थी अपना हमारे जस्टिस चौधरी साहब ने के दौर से शुरू हुई है, जो जहाँ तक मुझे समझ में आ रहा है। उस वक्त से लेकर इन लोगों ने ये कर लिया है कि अब हर मामला जो है वो सुप्रीम कोर्ट जो है वो ठीक करेगी और वो पार्लियामेंट का रोल भी वो सुप्रीम कोर्ट तय करेगी कि पार्लियामेंट क्या कहा। जिस तरह मैं बार बार रेफर कर रहा हूँ कि 18वीं तरमीम को सुनने के लिए बिलावल साहब ने जो लफ्ज़ इस्तेमाल किया था कि उसका केस सुनने के बहाने हमें ब्लैकमेल किया गया कि अगर आप नहीं करेंगे तो हम स्ट्राइक डाउन कर देंगे इस पूरी तरमीम को। अब वो मतलब है पार्लियामेंट का रोल सुप्रीम कोर्ट तय करेगी, ब्लैकमेल करवा के कराई गई थी। यस, और जो है वो अब ऑपरेशन के हवाले से भी ज़ाहिर है सुप्रीम कोर्ट जो कह रही है कि पैसे इधर दे दे तो मतलब है मुल्क की सिक्योरिटी के मामला को भी सुप्रीम कोर्ट हैंडल करेगी कि उस पर हुकूमत जाए कि न जाए। अब सुप्रीम कोर्ट ने तय करना होता है कि इलेक्शन कमीशन का जो रोल है कि वो इलेक्शन कब करवाना चाहते हैं, वो रोल भी जो है वो सुप्रीम कोर्ट अदा करेगी। जो एग्जीक्यूटिव का जो रोल है, राइट टू रूल जो है अपने जो उसको पार्लियामेंट के थ्रू मिला हुआ है, अब वो भी सारा रोल जो है वो सुप्रीम कोर्ट अदा करेगी। तो मुझे तो बहुत कॉम्प्लिकेटेड लग रही है कि सुप्रीम कोर्ट जो है इस वक्त सारे इदारों के जो है वो डिसीशंस अपने पास रखना चाहती है। वो कहती है कि ये
आइन को प्रोटेक्ट करने के लिए और उसके उन अल्फाज के नतीजे में सुप्रीम कोर्ट का मकसद मुझे जो लग रहा है कि वो मुल्क के सारे जो इदारे हैं वो उनका रोल जो है वो सुप्रीम कोर्ट अदा करे। तो शाहीन साहब इसमें थोड़ा मैं ऐड कर दूं, आज बहस ये भी चल रहा है ना कि फिर पार्लियामेंट में एक मॉनिटरिंग जज बिठा दें जो ये देखता रहे कि कौन सी कानून साजी हो रही है, वहीं पर वो तय करे कि कौन सी कानून साजी होनी चाहिए कौन सी नहीं होनी चाहिए, ताकि ये मामला इस तरह से फिर आगे झगड़ा हो ही ना। जी सही, मैं यही कहना चाह रहा था कि जो ये इन्होंने बच्चे की पैदाइश से पहले ही स्टे ऑर्डर दिया है उसको के लिए प्ली इन्होंने ली है एंटीसिपेटरी इंजेक्शन कि मुमकिन तौर पे ये हो जाएगा, यानी इन्होंने ये देखा है कि ये देखें कि बेटा होगा या बेटी होगी, किसका अबॉर्शन करें किसका ना करें। उसके नतीजे में लोगों ने कहा है कि जो है स्पीकर की जगह पे पता लग गया है सर, पहले से पता लग जाता है नहीं स्पीक हाँ वो लेकिन वो अल्ट्रासाउंड में पता चलता है, लेकिन उसके लिए इन्होंने ये कहा है कि स्पीकर की जगह मॉनिटरिंग जज लगा दें कि पता चल जाए कि कौन सा बिल आने वाला है। लेकिन ये बड़े अफसोस की बात है कि जिस तरह ये एक इज्तिमाई ज्यादती हो रही है। और लेकिन मैं प्यारे दोस्तों आपसे भी मैं इख्तलाफ करूंगा कि आप जब सुप्रीम कोर्ट कहते हैं तो उसमें बराए करम बंदयाल कोर्ट कहें, क्योंकि वो जो 7 जज अलग-अलग अपनी आवाज उठा रहे हैं और आइन पंजाब कह सकता है, हम नहीं कह सकते नहीं कानून की बालादस्ती की बात करने वाले वो भी सुप्रीम कोर्ट का हिस्सा हैं। तो क्या हम ये बदयांती कर सकते हैं कि उनका नुक्ता नजर इनसे इख्तलाफी होने के बावजूद हम सारे जजों को जो है वो सुप्रीम कोर्ट कह दें? एक मखसूस ग्रुप है, हम ख्याल ग्रुप है, बंदयाल ग्रुप है जो एक और तरह से सोच रहा है और वो पार्लियामेंट को जेरे नगी करना चाहता है। तो मैं ये समझता हूँ कि ये पाकिस्तान के मीडिया को जो हाइब्रिड साफियों का टोला नहीं है उनको जो है अदालती एथिक्स के तहत अपना नुक्ता नज़र बताना चाहिए, क्योंकि उनके दरमियान जजों के दरमियान तकसीम है। और मैं एक और बात आखिरी कहना चाहूँगा जो बड़ी ज़रूरी है, जो हमारे सिंध के व्यूवर्स को भी पता चलना चाहिए कि वफाकी वजीर कानून आजम नज़ीर तारड़ ने कौम से माफ़ी मांगी है और मुस्लिम लीग नून की तरफ से पहली बार ये हुआ है, जबकि नवाज शरीफ को भी माफ़ी मांगनी चाहिए कि उन्होंने आजम नज़ीर तारड़ ने ये कहा है कि हमने जूनियर जजों को लगाकर इजाज़त देकर मैंने भी जो वोट दिया था मैं कौम से माफ़ी मांगता हूँ और उससे सुप्रीम कोर्ट को हमारी पार्लियामेंट में मुदाखलत का मौका मिला है। उन्होंने रिकॉर्ड पे जिसके अंदर कमर जमान कायरा भी थे, एएनपी वाले भी थे, सर उस सिलसिले में तो सिंध के अंदर बहुत बड़ा एक सेंटीमेंट है कि सिंध के चीफ जस्टिस साहब, अपना सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस साहब का जो उसका वो ड्यू थे सुप्रीम कोर्ट के एलिवेशन के लिए, लेकिन उसका रास्ता रोका गया और वो बहुत ही अफसोसनाक जो है सिंध के अंदर इस हवाले से बहुत बड़ी शदीद किस्म की एक है। चौथे नंबर थे मोहम्मद अली मजहर साहब, मोहम्मद अली मजहर साहब को लाया गया लाहौर से, फेमिनिस्ट तहरीक के हवाले से आयशा मलिक साहिबा को लाया गया, वो भी तीसरे चौथे नंबर पे थी। और आज ये 8 रुकनी जो बेंच है उसके अंदर 11 नंबर का जज भी है, 12 नंबर का जज भी है, 13 नंबर का जज भी है। तो ये कौम के लिए बड़ा लम्हा फिक्री है, ये संगीन मामलात हैं। तो लिहाजा सुप्रीम कोर्ट ना कहें, ये मखसूस ग्रोह है और ये हमें आइडेंटिफाई करना पड़ेगा ताकि आवाम को समझने में आपको याद होगा कुरैशी साहब के शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहबा कहती थी कि लाहौर के वज़ीर आज़म और लाड़काना के वज़ीर आज़म के साथ ट्रीटमेंट जो होती है वो डिफरेंट होती है। तो आप लोग जो है तख्त लाहौर वाले हो, आप लोग इस तरह कर सकते हैं। हमारे दोनों कुलीग्स ने ये बरबला कह दिया कि ये पंजाब से इस तरह की आवाज़ अब जो खान साहब ने किया है, अगर ये पीपल्स पार्टी वालों ने सिंध में किया होता या मेंगल साहब की पार्टी ने बलोचिस्तान में किया होता या एनपी वालों ने केपी में किया होता तो अब तक उसका क्या अशर नशर हो गया होता। तो ये जो है कुछ मराते आप लोगों को हैं, आप उसका फायदा उठाएं। डोमिसाइल का फर्क है सर, हमारे पास गलत है, आमिर कह देते हैं हम। आपके प्रोग्राम में मैंने बिलावल भुट्टो साहब से पहले जो है ना उन्होंने तख्त लाहौर कहा, मैंने पंजाब के जजेस की तरफ आपके प्रोग्राम में कहा, जिसपे आपने कहा था हम तो नहीं कह रहे, आप कह रहे हैं तो कह लें। हम तो जो है पंजाब में भी ये समझते हैं
کہ فیڈریشن ایک آئین کے تحت اور اصولوں کی بنیاد پہ چلتی ہے، تو کچھ کھلواڑ ہو رہا ہے، یہ پاکستان کی فیڈریشن کے خلاف سازش ہو رہی ہے۔ جی زہیب زرداری صاحب، تاں بھلا کچھ چو، ہانے تو قریش صاحب چے تو تاں سندھن کے ساتھ اجازت ڈیوں تھا، تاں ڳالهايو ان معاملے تے۔ ॻाल्हि इहा आहे त असां चऊं कॾहिं असां बंदयाल कोर्ट में सॼी ॻाल्हि इहा आहे बाबा चीफ जस्टिस हुन में वेठो आहे, जंहिं बेंच में चीफ जस्टिस बि वेठो आहे, भले चीफ जस्टिस न बि हुजे पर उनखे असां सुप्रीम कोर्ट ई चवंदासीं। हाणे शहबाज शरीफ़ त कोन चवंदा आहिनि, पाण वफ़ाक़ी हुकूमत चवंदा आहिनि, जेको बि हू फ़ैसिलो करे वज़ीर आज़म साहिब, त भली कुझु बि आहे चवणो त पाण खे हाणे सुप्रीम कोर्ट ई पवंदो। पर हाणे इहो आहे त असां वटि उर्दू मीडिया में हम ख़्याल बेंच जो जेको आहे उहो त ट्रम हाणे हलणु शुरू थी वियो आहे, उहो इस्तलाह हले थो पियो त भाई हम ख़्याल बेंच। ऐं वॾो ज़बरदस्त क़िस्म जा इहे जज आहिनि जेके हर बेंच में वेठा आहिनि, जहिड़े क़िस्म जी पिटीशन हुजे चीफ जस्टिस साहब सां गॾु इहे 5-4 آج یہ اتنے اچھے جج نے کہ 63A کے تحت جو ہے نا قانون کو ری رائٹ بھی کر دیتے ہیں جب پنجاب کا معاملہ آتا ہے۔ ہاں تو کر دیتے ہیں اور کرتے رہیں گے سر۔ ابھی تو ان کو اب میں وہی کہہ رہا ہوں کہ اب جب ہم ہیں ہی نہیں اس سپریم کورٹ میں، سندھ کا تو کوئی جج ہے، سندھی جج تو ہے ہی نہیں، اس لیے ہم تو اس پورے میدان سے باہر بیٹھے ہیں۔ تو اس لیے اب یہ تو عدلیہ بھی پنجاب کی ہے اور حکومت بھی پنجاب کی ہے، تو سارا پنجاب کا ہے، ہم تو چھوٹے صوبے بس ویسے ہی چپکے ہوئے ہیں، اور جب پتہ نہیں کب تک، جب تک پیپلز پارٹی نے بچایا ہوا ہے اس ملک کو، بچا رہے گا۔ تو ابھی بھی صورتحال ہے کہ اس وقت بھی آپ کو اس کرائسس میں پیپلز پارٹی ہی نکال رہی ہے۔ اس نے کہا ہے کہ آپ گرینڈ ڈائلاگ کریں، آپ تمام لوگوں کے ساتھ مل کر، اور پیپلز پارٹی نے سنجیدگی کا مظاہرہ کرتے ہوئے ایک 3 رکنی کمیٹی بنا دی ہے، وہ سب تمام پارٹیوں سے رابطہ کرے گی۔ اور یہی کل بھی میں نے بات کی تھی کہ یہ سیاسی معاملات سیاسی طریقے سے حل ہونے چاہیے، نہ عدالتوں کے ذریعے حل ہونے چاہیے، نہ کوئی اسٹیبلشمنٹ کی صورت حل ہونے چاہیے۔ تو اب بھی آپ کو جیسے 2007 میں پیپلز پارٹی نے بچایا تھا اس ملک کو، پاکستان کھپے کا نعرہ لگا کر، اور آج ایک بار پھر گرینڈ ڈائلاگ کی بات کر کے پاکستان پیپلز پارٹی ملک کو بحران سے نکال رہی ہے۔ بالکل میں ایگری کرتا ہوں آپ سے۔ جی کوششوں پاکستان پیپلز پارٹی جو پاण چऊं पिया ॾाढियूं ज़बरदस्त आहिनि ऐं बहिरान मां कल्ह बि असां इहो ई पिए चयोसीं, इन ते ई ख़तमु कयोसीं त ॻाल्हियुनि ज़रिए ई जेको आहे इन बहिरान मां निकिरी सघे थो। पर उहे ॻाल्हियूं ॾिसो न अञा शुरू मस्त थियूं थियनि, पर अहिड़े क़िस्म जो को फ़ैसिलो अची थो वञे। जीअं इम्तियाज़ आलम साहब ऐं ॿिया सभु विया इमरान ख़ान साहब ॾांहुं, वरी पोइ मथियां ई ॿिया मामला अची विया, त उनखां पोइ मामला सॼी सूरत हाल बिगड़ी वई। हाणे हिकिड़े पासे पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़बरदस्त स्टेप खयो आहे, ॻाल्हियूं थियनि पियूं, पर वरी ॾिस अॼु इहो फ़ैसिलो अची वियो, अञा कानून ठहियो ई कोन्हे। 14 अप्रैल जो मूंखे इंतज़ारु आहे, ॾिसूं त वरी 14 ते ॿियो कहिड़ो को अहिड़ो को डिसीशन, को अहिड़ो नोटिस अची थो वञे, त पोइ सूरत हाल त भिने ख़राबु थी वञे। पोइ इहे ॻाल्हियूं ॿाल्हियूं सभु पुठिते रहिजी थी वञनि। पीपल्स पार्टी कोशिशि करे, ज़बरदस्त आहे, करणु खपे। ऐं इमरान ख़ान जो बि कल्ह जेको बयानु आयो, उनजी ज़ोहेब ज़रदारी साहब बि आजियां कई त बिल्कुलु ईअं थियणु खपे। उन्हनि चयो त आइन जो ई पुठियां खणी लिकनि पिया, पर उन्हनि चयो त आइन जी पासदारी जे लाइ ऐं ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में वेहण लाइ तयारु आहिनि। जीअं मूं अव्हांखे टियों ॾींहुं चयो पियो, त मूं चयो असांखे उन ॾींहं जो इंतज़ारु आहे जॾहिं सभु वेहंदा ऐं पोइ पाण हुन ते ॻाल्हाईंदासीं। सो हू उन ते एग्री थी विया आहिनि, पर हाणे जेके ही कोर्टुनि जा वरी पंहिंजा फ़ैसिला आहिनि। प्रोग्राम माना ओपन तव्हां कजो। कुरैश साहब आपकी बड़ी मेहरबानी। ज़ोहेब ज़रदारी साहब भैया साहब एक जुमला बोलने दें। जरूर सर, जरूर। आप देखेंगे कि ये जितना मर्जी उसको जो है स्ट्राइक डाउन करने की कोशिश करें, पाकिस्तान की पार्लियामेंट नए से नया कानून रोजाना देती रहेगी। ये मेरी इतलात है। बड़ी मेहरबानी आपकी, सैतान वॾी मेहरबानी। नाज़रीन इन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नाच असांजे पैनलिस्ट खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।